हुक्मराननि जी ग़लति पॉलिसियुनि सबबि ग़रीब अवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। 15 सालनि खां इक़्तिदार ते कब्ज़ो करे वेठलनि खे ईंदड़ इलेक्शन में अवाम जी मदद सां घर भीड़ो कंदासूं। अहिड़ो इज़हार ज़िले वदीन जे नौजवान उभरंदड़ सियासी अॻवान नूर कलंदर बख़्शाले पहुतो। गुलाब लगारी भरिसां ॻोठ माणक लगारी में मशहूर समाजी ऐं सियासी शख़्सियत हाजी अब्दुल जब्बार सिरेवाल, एडवोकेट फयाज़ अहमद, शीराज अहमद सिरेवाल ऐं एतजाज़ हसन सिरेवाल तरफ़ां ॾिनल आजियाण में शिरकत दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन वधीक चयो त असांजी इलेक्शन पीपल्स पार्टी सां न पर आरओस ऐं एआरओस सां हुई, पर तंहिंजे बावजूद असां 6 यूसीज़ में 9000 वोट खणी खेनि 1 साल अंदरि इहो पैगाम ॾिनो आहे त असां न झुकिया आहियूं न झुकंदासीं। पोइ भले असां ते या साथियुनि ते केतिरियूं बि कूड़ियूं FIR दाख़िल करायूं वञनि। इन मौक़े ते एडवोकेट सिकंदर खासकेली, शीराज अहमद सिरेवाल, निसार अहमद, डॉक्टर अब्दुल रशीद हारून, उन्नड़ मीर हसन हाले पोटो, हाजी अली गुलाम फुलकारो, हाजी निहाल फुलकारो, मोहम्मद रहीम दस्ती, नज़ीर अहमद सोलंकी, आसिफ ज़ौर समेत गुज़रियल बलदियाती इलेक्शन में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि समेत सवे माण्हू मौजूद हुआ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।